रसूल भाई ख़ास के लिए मुझो अवामी तहरीक सां वास्तो है। अॼु जॾहिं सुबुह जो हितां लॻी रहियो हुउसि त मूं ॾिठो त ही जेके दुकान आहिनि इहे कल्ह बुलडोज़रनि जे वसीले पुलिस जी वॾी नफ़री सां उहे ॾाठा विया। उन में मुख़्तियार कार बि वेठो ॿिया बि ऑफिसर उहे आया हिननि जा दुकान ढाहे विया। असीं हमेशह हितां ॾिसंदा आहियूं, जेतिरी असांजी उमिरि आहे उन खां वठी ही मुसलसल हिते वेठा आहिनि ही को कारोबार जेको वॾो को कारोबार आहे उहो कोन पिया कनि। ही त हक़ीक़त में अहिड़ो माण्हुनि जी ख़िदमत पिया कनि। ही होटल हुई हिन होटल में तव्हां मूंखे हर को माण्हू ॿुधाईंदो आहे त असीं 60-70 रुपयनि मंझि वञो मानी बि खायो अचूं उन सां गॾोगॾु असांखे सालन बि मिले पियो। मूंखे ॿुधायो त हिते कहिड़ो अहिड़ो माण्हू आहे जेके अहिड़े नमूने ख़िदमत कंदो हुजे उन खे नोटिस ॾिनो अथनि 11 बजे राति जो सुबुह जो सभु जेके आहिनि से अचो था गॾु थियनि उहे जेके आहिनि सो हिननि जा दुकान मज़दूरनि जा ढाहे था विझनि। हिन शहर में ॻाल्हि कई वञे त बाबा इनक्रोचमेंट आहे। बाबा इनक्रोचमेंट छा सिर्फ़ु हिननि दुकाननि ते हुई? छा नेक मोहम्मद वेठो आहे, इन जो दुकान जेको आहे सो इनक्रोचमेंट में आहे। हेॾा अली हसन वारनि जी गुलज़ार वारनि जा छा इहे ई दुकान जेके आहिनि इनक्रोचमेंट में पिया अचनि? ही तव्हां ॾिसो त सॼे शहर जेको आहे सो इनक्रोचमेंट ते आहे। उनखां पोइ ही जेकी जायूं आहिनि इहे प्राइवेट त कंहिंजी बि मिल्कियत कोन्हे। ही आहे ज़िले काउंसिल जी, लोकल बोर्ड जी। उन मंझि लोकल बोर्ड जा मूं हींअर कागज़ ॾिठा आहिनि त उन्हनि कागज़नि मंझि उन्हनि ॿुधायो आहे त बाबा ही लोकल बोर्ड जा आहिनि ही बिल्डर माफ़िया जेको आहे सॼो कब्ज़ो करे वेठी आहे उन ते नोटिस निकिता आहिनि उन्हनि नोटिसनि खां पोइ बि ही जेके आहिनि से सभु वॾा दुकान ठाहे वेठा आहिनि, बैंकूं ठहियूं पियूं आहिनि वॾे मां वॾा कारोबार पिया कनि। ही ग़रीब माण्हू मिसकीन माण्हू सिर्फ़ु इन्हनि ते कानून आहे हुननि ते कानून न आहे छा? तंहिं करे आउं सम्झां थो त गैर क़ानूनी कमु पियो थिए। ही इनक्रोचमेंट जे नाले में हिकिड़ी साज़िश करे हिननि ग़रीबनि खे बेरोज़गार करणु था चाहिनि। असीं मुतालबो था करियूं त जेकॾहिं हिननि इहे साज़िशूं कंदा रहिया इहे जेके सूरत हाल रही त क़ानूनी तरीक़े सां पुरअमन तरीक़े सां असीं हिन जदोजहद खे वधाईंदासीं।